ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी शुरू कईंदा जतोई साहब सां। जी जतोई साहब, वो अची पहुता तव्हां वटि भुट्टो साहब ऐं भुट्टो साहब को ड्राफ्ट खणी आयो पाण सां अयूब खान लेटर हो असां मेंबरनि जे तरफ़ां जेके इलेक्ट थी आयासीं हुनखे रिक्वेस्ट पे कईसीं त भुट्टो साहब तव्हां सां गॾिजी अॻे 3 साल मिनिस्टर रहियो आहे ऐं तमामु एबल माण्हू आहे, कॉम्पिटेंट माण्हू आहे, नौजवान माण्हू आहे, एनर्जेटिक आहे, तव्हां हुनजे कम में जा वाक़ुफ़ु आहियो असांखां वधीक ऐं इलेक्शन थी वियूं आहिनि। हाणे असां अव्हांखे रिक्वेस्ट था कयूं त इहो महिरबानी करे हुनखे कैबिनेट में तव्हां कंटिन्यू कयो जीअं थींदी आहे न सपोर्ट फॉर्मल सपोर्ट कयो। हा लेटर मुंहिंजो अॾो पियो आहे हाणे मुंहिंजो मतिलबु चकराई वियो। काज़ी फज़ुल्ला ऐं भुट्टे साहिब कोन ठहंदा पाण में पंहिंजो इहो कालाबाग ऐं भुट्टो साहिब कोन ठहंदा पाण में। कालाबाग गवर्नर वेस्ट पाकिस्तान त उन में सिंध मां उन पहिरीं असेंबलीअ मां 2 मेंबर थियणा हुआ। मेंबर ज़रूरत कान हूंदी पर सिंध मां 2 मिनिस्टर थियणा हुआ। बल्कि इहो जेको मिनिस्टर मेंबर हुजे हा त उहो इस्तीफ़ा ॾींदो हो मेंबरी छुटी। सो भुट्टे साहिब खे बैलेंस करण लाइ कालाबाग काज़ी फज़ुल्ला सां घणो दोस्ती हुअसि। काज़ी फज़ुल्ला पहिरियां वञी गवर्नमेंट ठही न जेका पहिरीं 56 वारी उन में काज़ी फज़ुल्ला हो इरिगेशन मिनिस्टर पहिरीं गवर्नमेंट जी वञी वारी गवर्नमेंट त कालाबाग साहिब खे को बराड़ दराड़ खोले ॾिनई या हुनजी जेके तकलीफ़ूं प्रॉब्लम आहे दूर कयईं। सो हुनजो ॾाढो अहसानमंद हूंदो हो। ऐं ॿियो फैक्टर इहो बि त लाड़काने में आहे काज़ी साहिब त उनखे भुट्टे साहिब खे बैलेंस करण लाइ सो काज़ी फज़ला की मैं 2 मिनिस्टर सिंध से ले रहा हूँ, एक दे रहा हूँ पीर साहब पैगर को, एक दे रहा हूँ आप नॉमिनेट करें। पीर साहब नॉमिनेट कयो हुनखे संजराणी साहब खे जूनियर साहब पोइ आयो अब्दुल कादिर संजराणी काज़ी साहब मुंहिंजो नाम ॾिनो संगत मां ॿियो केरु कोन्हो। हाणे मां चयो हे त महिल सही कया मुंहिंजी मिनिस्ट्री त वई हाणे काज़ी साहिब कीअं बर्दाश्त कंदो त मां भुट्टे साहिब खे सपोर्ट थो कयां ईअं थो कयां। हाणे ज़रूरत उहो पोइ तव्हां ॿुधायो ज़रूरत वाक़ई कान्हे पर भुट्टे साहिब खे इहो हो इंतज़ारु त पता अलाए छा थी। ईमान साहब भाई साहब धुंध अची वियो त हाणे छा कयां तॾहिं हिते आयो आहे कहिड़ो जवाबु ॾियां कीअं कयां जीअं न ॼमूं ॿारऊं जीअं चवंदा आहिनि सही कयमि। जीअं पीर साहिब पहुची आयो वरी मूंखे विहारियईं मोटर में कराची में 4-5 मेंबर आहे ॿिया त सवली कोन हो। ॿियनि 2-3 ॾे वियासीं हुननि जवाबु ॾिनो ऐं बेगम मुंहिंजी मूंसां अखरम लेडीज़ में वरी उन सही कई सही इहे 4 मिलियूं। सुबुह जो भुट्टे साहिब वरितो टाइम अयूब खान मरी वियो को मरी वियो उन पिया वञूं गॾिया वरी इहे हुआसीं। इहा ख़बर कान्हे त हाणे भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ एॾो वॾो ग्रुप हो। मां ओपनली थो चवां एॾो वॾो ग्रुप हो। उन ग्रुप जी क़यादत वरी कई पे मखदूम साहिब वारो जेको मुखालिफ़ ग्रुप हो। हा मखदूम साहिब हला असां उते प्रेसिडेंट हाउस पहुतासीं मरीअ में ॾिसूं त 4-5 मोटरूं निकिरल पियूं हुन में ॾिठोसीं हे हड़ई पिया अचनि। हाणे हुन में ॼणा मखदूम साहिब मीर गुलाम अली तालपुर पोइ वफ़ात कयईं पोइ इजाज़त पोइ आयो न ॼणा मखदूम साहिब मीर गुलाम अली खान तालपुर मोहम्मद यूसुफ चांडियो जो मुंहिंजो ॿी इलेक्शन में पोइ आयो पंहिंजो नेमल साहिब साथ करे ॿी इलेक्शन उहो साईं मुंहिंजा दरिया ख़ान खोसो अब्दुल हमीद इलेक्शन में पहिरीं में कोन आयो अब्दुल हमीद खान बरो उतां आयो जीएम सेठ जो पुटु वञी करे इहे 5 या 6 ऐं पंहिंजो ऐं मखदूम साहिब पीर साहिब उहो ई मुखालिफ़ हो भुट्टे साहिब जी पीर साहिब पिया करो पोइ इन में शरीक कोन हुननि सां डेलीगेशन में पर असांखे बि सपोर्ट कोन पई कयईं। गुलाम अनवर साहिब ॾे रोम ॾे उन चयो त मां जीअं अयूब खान कंदो तीअं कंदो मुंहिंजो कंहिंसां वास्तो कोन्हे उहो त हुते असां इनकार कयूं हिन में ढाका में गॾु हो पर पोइ जेको आहे सो ख़ैर साईं असां त हैरात में पइजी वियो हाणे छा थींदो। वियासीं उन्होंने ॾींहुं ॿार ज़ान ते वेठो हो काफ़ी दाफ़ी आई त भुट्टे साहिब कढी हथ ॾिनो जंहिंमें सयूं 4 ॼणा ऐं खिली
जेका ॻाल्हि इहा हक़ीक़त आहे खिली चई त ज़ुल्फी देयर वाज़ नो नीड फॉर दिस अयूब खान चयो हक़ीक़त आहे ज़रूरत कान्हे हिन जी छा देयर इज़ नो नीड फॉर दिस यू आर माई मिनिस्टर यू विल कंटिन्यू टू बी माई मिनिस्टर वो असांजी मिनिस्ट्री ख़तम थी वई बाक़ी पोइ काई साहब दुरमन होस्ते खे नॉमिनेट कयो अच्छा दुरन दोस्तो थियो वेस्ट पाकिस्तान में मिनिस्टर यस उन तां ख़ैर पढ़ी वियनि मां पोइ मुंहिंजो मूं तां विथड्रॉ कयो काई साहब त पोइ नूर होस्ते अच्छा पोइ इहा दोस्ती तव्हांजी हलंदी आई साईं या पोइ ज़ाहिर आहे तमामु वेझी थी हा पोइ वेझा थींदा वियो पोइ इन ते वेझा थियो जो पोइ तव्हां अयूब खान खे जॾहिं भुट्टे साहिब छॾियो त तव्हां बि अयूब खान सां तालुक़ ख़तमु कयो हा इहो ज़मानो वरी अची मुमताज़ साहब गुज़ार ज़रूरु अचे हा जंहिंजी भुट्टे साहब छॾे ख़ैबर मेल में रवानो पियो थियो रावलपिंडी मंझां भुट्टो साहब त फ़क़ति 3 माण्हू हुआसीं भुट्टे साहब हक़ीक़त आहे त ॾाढा दोस्त ठहिया फेडरल ज़माने में प्रेम ज़माने में दोस्त एतिरा कोन ठहे दोस्तनि वॾो हल्को जेको ठाही उन मिनिस्ट्री जे ज़माने में ठाही पर तंहिं हूंदे बि जीअं हुजे न जेको मुल्क जो रवाज़ अथई 3 ॼणा हुआसीं एयरपोर्ट ते रेलवे स्टेशन ते भुट्टे साहब खे सी ऑफ करण लाइ जेॾीमहिल भुट्टे साहब अयूब खान खे छॾे ख़ैबर मेल में वञे पियो कराची पियो अचे जेको लाहौर में लथो पोइ रूमाल जेको आहे एक्शन थियो कंहिं माण्हू कंहिं वरितो कंहिं झपियो पोइ ॾिनई उतां मशहूरु तारीख़ी जनरल सफ़र हो खैर साहब मां ऐं मसीर रहमान बेंगाली उहो हुनजो मौलाना भाषानी जी पार्टी जो मेंबर हो अच्छा 3 ॼणा हुआसीं हुते ममता साहब इस्लामाबाद में कोन हो मेंबर सर सीट हो न पोइ कंहिं सीट ख़ाली करणी पई जॾहिं मिनिस्टर थिया उहो त पहिरें टर्म में ख़ाली थी विया वरी ॿियो चकर आहे त कीअं थियो ख़ाली छा थियो अच्छा हा साईं बाबूजी हिनजे पुट सां मुंहिंजो झगड़ो थियो वरी सॼी पोइ जे आहे त इन कॉन्टेक्स्ट में होॾां इहा ॻाल्हि थी भुट्टो साहब मिनिस्टर थियो सभु ॻाल्हि थी गवर्नमेंट पई ठहे या 62 में त बेंगालियुनि सभिनी इनकार कयो अयूब खान खे असां मिनिस्टर कोन थींदासीं असांखे मेंबरी आहे पंहिंजो प्यारी मेंबर खे अलो कयो त मिनिस्टर रहे त वरी थींदासीं असां रहम करम ते कोन छॾींदासीं पंहिंजी त सुभाणे असांखे केरु कढी छॾींदा मेंबरी वई मिनिस्ट्री त हिकिड़े ॾींहं में त मिली वेंदी पोइ अयूब खान होशियारी कई या वाट एवर इट वाज़ नोटिफिकेशन कजांइ रिमूवल ऑफ डिफिकल्टीज़ ऑर्डर उहो थींदो आहे जो नई कॉन्स्टिट्यूशन ठहंदी आहे त पहिरियों 3 महीननि में या 4 में जेकर को प्रॉब्लम आहे उहो थींदो आहे कामा ऐं डिफ जेकर रहिजी वई आहे त विझी उनखे पूरो कयो इहा का लीगल रिक्वायरमेंट पूरी कयो हे त बेसिक चेंज हुई त इहो खां नोटिफिकेशन इशू कई त ऑल दी मिनिस्टर्स हू आर मेंबर्स कैन रिटेन देयर सीट्स अच्छा नॉन मेंबर्स चयईं पर जेके मेंबर आहे इन में भुट्टो साहब मेंबर हो त भुट्टो साहब मरो पंहिंजी सीट रखी सिंध हाई कोर्ट में को हमरा वियो उन चयो त इहा नोटिफिकेशन आहे इट इज़ नॉट चेंज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अयूब खान चेंज करे कॉन्स्टिट्यूशन पंहिंजी जेके जेकर आइन ठाहियईं पंहिंजो ऐं इहो इलीगल आहे हाई कोर्ट चयो यस इट्स अ बेसिक चेंज दिस इज़ नॉट अ करेक्शन एंड ऑल द मिनिस्टर्स लूज देयर सीट्स होॾां सबूर जी वई फलाणे जी वई हेॾां भुट्टो साहब जी मरवनि जी वई जेके हुआ के त नॉन मेंबर्स हुआ थी बाए इलेक्शन सभिनी जाइनि ते ॼणा भुट्टे साहब मरो में पंहिंजी जाइ ते बीहायो सरदार पीर बख़्श खे अच्छा उन इलेक्शन में मुमताज़ भुट्टे साहब न चाचो मां सरदार पीर बख़्श साहब नबी बख़्श नबी खान जो सौट मां पहिरियों पहिरीं इलेक्शन उनखे बीहनि हाणे साईं कारी साहब ऐं खोरे साहब अहिड़ो को प्रोग्राम ठाहियो जो अदल में खां जोते खे वठी होॾे बीह मूं अदल खां जोते हाराई हुआ इलेक्शन जेम्स सेठ साहब जो पुटु थियो वॾो पुटु अमीर अदर शाह साहब जेम्स सेठ जो पुटु अमीर अदर शाह साहब थियो हा त हाणे अब्दुल अमीन खान खे वरी बाए इलेक्शन जाइ ख़ाली थी त खोरे साहब ऐं कारी साहब ठोके अब्दुल खान जोते खे बीहारियो हुते लाड़काने में ज़्यादती थी वाकई हाणे हक़ीक़त आहे हाणे मां वञी लाड़काने में बीहारियां अब्दुल खान जोते लाड़काने में बीहे त ॻाल्हि ठही त कान्हे पई न पर बीहारियो मुंहिंजे लाइ टेस्ट थी वई इम्तिहान ऐं मुंहिंजो जेकर उन ज़माने में बहितरीन दोस्त अब्दुल अमीन खान जो हुयो जंहिंजे करे पोइ मूं त इस्तीफ़ा ॾिनी
भुट्टे साहब सां वरी टकर थियो उन अब्दुल हमीद खान जतो तव्हां जॾहिं फेडरल मिनिस्टर में 72 में जो इस्तीफ़ा ॾिनी फिर वरी ॿी कहाणी ख़ैर हिते साॻी ॻाल्हि हाणे मूंखे वञिणो पियो अॼु अचनि हफ़्तो हुते रहियसि वरी कंहिं में हालिद साहब रूम आयो उहो 2-3 ॾींहं आयो जीपूं में वठी वियासीं सभु कुझु कयोसीं हिक ॿिए खे बुट साहिब सां क्रॉस पिया कयूं हुनजी मिटी असांजी गाॾियुनि ते असांजी मिटी हुननि जी गाॾियुनि ते कचा रस्ता सलाम वालेकुम सलाम छा कजे ख़ैर भुट्टो साहब तमामु कटी वियो अछे कटी आई हुनजो ज़िलो इहा जा थी वई गड़बड़ वरी असां ॻाल्हि छुटो असांजो अयूब खान जी मुंहिंजो हर साल ईंदो कोन शिकायत आहे सो ढाका में वियासीं ही इलेक्शन हुई गर्मीअ में हुई इहा जेका सख़्तु गर्मी जेका बाई इलेक्शन अगस्त आहे या सेप्टेंबर आहे या बहरहाल गर्मी सख़्त थी सेप्टेंबर जी शायदि चिटे जो ज़मानो ढाका हुआसीं नवंबर महीने में त मां अयूब खान खां टाइम वरितो चयोमांसि त पंहिंजो इहो महिरबानी करे हाणे तारीख़ ॾे दिसंबर में शिकारी ऐं जनवरी में जेका ॾींदा आहियो हमेशह फॉर्मली इनवाइट वञी कयांसि तो चई त वेल भुट्टो साहब मरो मूंखे मुस्तफ़ा चवंदो अयूब खान मूंखे मुस्तफ़ा एड्रेस कंदो अच्छा हा सरवती साहब सां मुंहिंजो तमामु घणो क़रीबी तइल्लुक़ु रहियो उहो मूंखे चवंदो मिस्टर जतोई ॾाढो प्रॉपर मिस्टर जतोई मूंखे चई मुस्तफ़ा हाउ डू यू एक्सपेक्ट दैट आई विल कम टू यू दिस ईयर अयूब खान जी हा मूंखे त हैरत थी वई छा थियो ओचितो चई यू नो यू हैव अनाइड ज़ुल्फी भुट्टे साहब ज़ुल्फी चवंदो यू अनाइड ज़ुल्फी now how can I come with now Zulfi will mind it but I want you to patch both of you are my friend अॻे को ॻाल्हाए छॾियो हुअईं भुट्टे साहब सां ऐं होती जो ॿुधायो सेक्रेटरी जनरल जो उन वक़्त में मिनिस्टर कॉमर्स हो anyway when I phone came गफूर होती खे चई त गफूर you know what we have discussed Mustafa is with me he's please contact him and arrange the whole thing माना इहो अॻे हुन सां ॻाल्हाए चुको मां वियुसि होटल ते शाहबाग में त होती सारी फोन ई चई खाना खाने में हा भई ॼणा पुट सां मरो आयो हुनखे स्वीट में मां वियुसि मानी खाधीसीं इहो शिकायत थी पोइ उथी गले लॻासीं उहा दोस्त जेका तमामु हिकिड़ो साल साईं इहो साईं इलेक्शन कहिड़े साल बाई इलेक्शन 62 में इलेक्शन थी 62 में त हे वञी थियो 63 में शायदि बाई इलेक्शन 63 माना 63 साल ठीकु 66 में भुट्टे साहब खे अयूब खान पोइ त उहो ॿी इलेक्शन 65 जी थी वरी विच में हा 65 खां पोइ 66 थी 66 में भुट्टे साहब खे अयूब खान अलॻि कयो वज़ारत खां ऐं पोइ भुट्टो साहब अची वई और असां अलॻि थियासीं ठाही हा असां अलॻि थियासीं इहो पहिरियों स्टेप ते इहो थियो वियासीं एयरपोर्ट स्टेशन ते हा थियो पोइ गॾु हक़ीक़त बि भुट्टे साहब सां रक़बत थी जॉनी वारे लहरे में सभु कुझु अची वियो जॉनी वारे लहरे में पोइ गॾु हेॾे होॾे हर जॻह अंदरि मुल्क खां ॿाहिरि घुमण फिरण केतिरा दफ़ा वियासीं ख़ैर साईं इहो थियो जॾहिं हे भुट्टे साहब जिन छॾे विया तव्हांजी अयूब खान सां जेका दोस्ती हुई तव्हां ॿुधायो त अयूब खान साहब दोस्ती भुट्टे साहब सां दोस्ती ऐं अयूब खान साहब वरी तव्हांजी भुट्टे साहब खे दोस्ती रिवाई बि कराई त तव्हां पोइ भुट्टे अयूब खान सां दोस्ती तव्हांजी कीअं ख़तमु भुट्टो साहब हो न अच्छा इहे मुंहिंजो पहिरियों शुरूआति उते थी स्टेशन ते थी पोइ वरी भुट्टे साहब खर साहब खे तक़रीर लिखी ॾिनी त तूं कर सख़्तु ख़िलाफ़ी खर साहब जी पहिरीं तक़रीर हुई ज़िंदगीअ जी हाणे हिकिड़ी पार्टी में हुआसीं कन्वेंशन लीग में त गोहर अयूब हिते वेठो अल्फाबेटिकल वेंदासीं न अल्फाबेट गोहर अयूब GHAU गुलाम मुस्तफ़ा GHAU गुलाम मुस्तफ़ा खर GHAU टई गॾु वेठा हुआसीं गोहर GHUAR न ख़ैर जो त टे ॼणा गॾु वेठा हुआसीं कुंड ते वेंदो गोहर अयूब खान हिते मां हिते खर साहब हाणे साईं खर साहब ॾाढी यादि कई इहा तक़रीर हुते पंहिंजे गॾु रहंदासीं होटल में अने गॾु हूंदासीं ॿ ॾींहं यादि पई थी सभु का थी पर पहिरीं तक़रीर सो मूंखे इहा तक़रीर इन जेका मां आॾो पंहिंजे रखी हे हिते बीठो आहे ऐं अरेंजमेंट इहो
जिथे खर साहब बिही वञे उते मां वरी हिनखे उतां पढ़ायां अंगूरी रखी ऐं उन हाणे त लाई कोन रहियो आहे उन ज़माने में त केरु असेंबली में पढ़णु अलाउड कान्हे कतई न एक्सटेम्पोर पाइनि मां जो हीअं कयां त वरी रीडिंग इज़ स्पीच वरी थोरो परे वरी घबराए वञे वरी 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 शुरू करे हेॾा गोरी वठियो तमाशो ॾिसे त मां इहो सॼो असांजी गैंग लॻी पई आहे ही काफ़ी पई हले हुन सॼो पीउ खे ॿुधायो सॼी स्टोरी मां उन ॾींहुं को सुबुह जो अॻे ई फोन कई मिलिटरी सेक्रेटरीअ खे अॻे ॾींहं ते शाम जो त अयूब खान मिलत थो घुरां इहे शिकायतूं जो केस अदे ग़ुलाम तौर खान ते केस दाख़िल थियो ख़बर अथव न रुॻो एतिरो अदे ग़ुलाम तौर जो हिस्ट्री शीट नालो रखियऊं साईं मोरे तारके त असां हिस्ट्री शीट रहियूं इहा नाराज़गी अयूब खान जी डिसूज़ा मशहूरु डीएसपी ऐं साईं पंहिंजो हुयो त इहे उहो ज़मानो उहो ॼण असांजे मथां आताब हुयो त मां हुनखे मिलणु पियो घुरियो त छाजे करे हुयो ख़ैर साईं उन मां सुबुह जो निकितुसि पिए त मूंखे फ़ोन कई पंहिंजो मिलिटरी सेक्रेटरी त साईं कल 11 बजे टाइम है आपका ठीकु साईं हाणे हे जो ड्रामा थियो त मां पाण ख़ुदि इहो महसूसु कयो त मां कीअं मिली सघंदो इहो हेतिरी मूं कई आहे पुटु ॿुधायो हूंदो हुनखे मां पोइ चवंदो हाणे अलाह करे कैंसिल करे अलाह करे मां कहिड़ो मुंहुं खणी ईंदुसि कैंसिल कान थी वञिणो पियो मां पंहिंजो नथो अचां वियुसि ऐं जीअं नवाब शाह इहो शिकारनि जो रस्तो दोस्ती यारी जे करे मूंखे अलॻि दोस्ती ख़ासि लिमिटेड खाना हूंदा त इहो हर घुराईंदो कॾहिं कॾहिं पर ईअं अलॻि महफ़िलुनि में जॾहिं बि ऑफिस में जॾहिं मिलंदो मां उथी हथ ॾींदो ऑफिस में हीअं टेबल पई आहे उन ॾींहुं जीअं मूंखे एडीसी अनाउंस कयो त मां दर खां हुतां घड़ियुसि अंदरि हे टेबल छॾे हाफ वे आयो अधु रस्ते ताईं आयो मूंखे मिली वरी पाण हिते वेठो मां साम्हूं वेठुसि उन ॾींहुं उहा ई हालत थी जेका मूं तव्हांखे ॿुधाई कन ॻाढ़ा मुंहुं ॻाढ़ो ख़ैर मां लंबी स्टोरी वरी थी वेंदी पोइ उन ॾींहुं ॿियो चई वट करे डू फॉर यू मुंहिंजो साहिब जस्ट कम टू मां हाणे हींअर कहिड़ो मां कमु चवंदो मां त हीअ तकलीफ़ आहे उहो इहा ई ॻाल्हि कंदो मुंहिंजो जस्ट ट्रीट दिस एज़ माई आई कम टू पे माई रिस्पेक्ट पोइ उन ॻाल्हियूं खुलियूं कोचियूं पर उहा ॿी ॻाल्हि ठीकु साईं पोइ बुटे सां इहो थियो हिते हाणे जो ख़र तक़रीर पढ़ी त साईं हुनजो इमरजेंसी सेशन रखियऊं पार्टीअ जो त ख़र खे एक्सपेल कयूं पार्टीअ मां डिसिप्लिन ऑफ दी पार्टी वायलेट कयो अथई तक़रीर ख़िलाफ़ कयईं प्रेसिडेंट जे ऐं पार्टीअ जे ऐं स्पीकर खे मोकिलियऊं इहो नालो त डिस्क्वालीफाई मेंबर हा इहा ॻाल्हि उन साॻे ॾींहुं थी मां ॿिए ॾींहुं सुबुह जो मिलियुसि हुनखे हिकिड़ो त इहो पढ़ियूं वेठे वरी साईं अञा घर पहुतासीं त चऊं 4 बजे मीटिंग आहे इमरजेंसी मीटिंग आहे पार्लियामेंट्री पार्टी जी वियासीं हुते सबूर खानो लीडर पार्लियामेंट्री पार्टी जो हुन चयो त एक्सपेल कयूं ख़र खे मां जल्दी थो कयां एक्सपेल कयूं ख़र खे ऐं हुन ते वोट कयूं सभु येस 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 मूं चयो नो सर ही कैन नॉट बी एक्सपेल्ड सभु ख़ुदि जूं भॼियूं त रहीम ख़ान चए थो त एक्सपेल कयो हे केरु थींदो आहे मूं चयो गिव हिम अ नोटिस टेक सम लीगल कोर्स find out what are his grievances, what are his problems. Today it's Mr. Kerr, tomorrow it will be me, tomorrow it will be somebody else. Take the legal way. Mukti shout came in, oh, sit down, sit down, sit down. Mujno, I put it to vote. So, Chakre, Majbur si pyo. She vote. Musangad Hamid Raza Gilani Baro vote kyo. Acha. Kala inko na. Hamid Raza Gilani vote kyo, so he should not be expelled. उतां अयूब खान सां किसो टुटी वियो सम्झो त बिल्कुलु ऐं पोइ रिवेज थींदा वियासीं भुट्टो साहिब सां पोइ पीपल्स पार्टी ठही उन खां पोइ साईं वरी 70 जो ज़मानो थो अचे ऐं 1970 में बदकिस्मती सां पाकिस्तान थो टुटे ऐं बंगाली ॿाहिरि असांजा अलॻि थी विया उन में छो त तव्हां फ्रंट लीडर्स हुयो पीपल्स पार्टी में त तव्हां जे नज़र में त मुंहिंजी शेख मुजीबुर रहमान कहिड़े पाए जो लीडर हो उहो बि हिस्ट्री जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे तंहिं करे यानी स्टूडेंट लीडर हो ईअं खणी चइजे उन मां थोरो मथे थियो उन मां थियनि था ॿिया लीडर बि पर सरवरती साहिब मरो हुनखे कॾहिं सीरियसली कोन वरितो हुनजी पार्टी जो ऐं सरवरती साहिब जॾहिं वरी अयूब खान रेस्टोर करे पॉलिटिकल पार्टीज़ कन्वेंशन लीग जो ठाही त ॿियूं पार्टियूं रेस्टोर करणियूं पयूं वापसि थियूं पइनि हुयूं त सरवरती साहिब पंहिंजी पार्टी अवामी लीग रेस्टोर न कई
Put you survey. Yours is a very big party. You got the largest number of votes in East Pakistan. Say, no, Mr. Jatoi, I know that people behind me may not be loyal to Pakistan. अच्छा ना लोग ना बताएं. माने इनो लायल हो पाकिस्तान जो उनके बंगाल जे इंटरेस्ट जे बजाय अभी पाकिस्तान जो ख्याल हो. ग्रेट पेट्रियट ग्रेट पाकिस्तान खैर सिंह तो इन्हें करे उन्हें लेवल जो दो ये वो सर्विस आउट भी दाजी मिलंदो होंदो इंदो होंदो असेंबली हो मारा नेशनलिस्ट पॉलिटिक्स कई हुन ते जे करे वो छनुकात खणी आयो ऐं छनुकात जे करे उनके उते पजीराई मिली ऐं पो मेजॉरिटी खटी आयो एब्सोल्यूट मेजॉरिटी ओवरवेलिंग में बिन का साथ सॼो ईस्ट पाकिस्तान से सॼो ईस्ट पाकिस्तान टेविडर आहे ऐं नूरुल अमीन का साथ त सभु सीटूं मुंहिंजी रोहन खणी आहियूं सॼो ईस्ट पाकिस्तान खणी आहियो. ठीक से हाणे उन खां पोइ थियो 1971 जी जंग ऐं उन खां पोइ बांग्लादेश ठही वियो ऐं भुट्टो साहब हिते जो हुकुमरान थियो ऐं होॾां जो मुजीबुर रहमान हुकुमरान थियो. इहा हिकिड़ी हिस्ट्री जो वॾो हिकिड़ो अलमियो आहे त पाकिस्तान टुटो. उन खां पोइ अचूं था त भुट्टे साहब जी हुकुमरानी में तव्हां जेको वक़्तु गॾु रहियो भुट्टे साहब सां पहिरीं मरकज़ी वज़ीर उन खां पोइ वरी चीफ मिनिस्टर सिंध ऐं उन खां पोइ वरी 77 में जेका इलेक्शन्स थियनि ऐं पोइ जेको इहो थियो त हाणे त ॻाल्हि ज़ाहिर थी वई आहे तव्हांजे थ्रू बि अदरवाइज़ त भई इहो आर्मी जो या अमेरिका जो इन में उहो हथो त भई भुट्टे साहब खे रिमूव करिणो आहे. बुनियादो एटम बम इंदिरा गांधी 74 में एटमिक बम जो एक्सप्लोजन कयो भुट्टे साहब सम्झो त हाणे पाकिस्तान जो बचा एटम खां सवाइ आहे कोन को वॾो मुल्क एॾी वॾी कुवत एॾी वॾी ताक़त 65 में मरी थी सी 62 में अने 70 में त मुल्क टुटी वियो. पोइ भुट्टे साहब जो अज़म हो त मां कंहिं महिल अपने एटम बम ठाहींदुसि. उहो एटम बम असां ठाहियो वञी 1900 न पर शुरूआत भुट्टे साहब खे बुनियाद डॉक्टर खे एक्यू खाने केरु वठी आयो भुट्टो साहब वठी ॿियनि डॉक्टरनि खे केरु वठी आयो ॿिया बि हुआ उन्हनि सभिनी जेके टॉप क्लास आहिनि से केरु वठी आयो. शुरूआत भुट्टे साहब थी न पैसा ॿाहिरां कयां था एटम बम असां त ग़रीब मुल्क आसीं कयां था. भुट्टे साहब फाइनेंस अरेंज कया न. भुट्टो साहब सां तव्हां शामिल थियो ऐं इलेक्शन्स थी वयूं पोइ हुकूमत ठही हिते हाणे अॻे जो वेस्ट पाकिस्तान हाणे जो पाकिस्तान ऐं तव्हां शामिल हो भुट्टे साहब सां गॾु एज़ मरकज़ी वज़ीर एज़ चीफ मिनिस्टर ऐं सॼो वक़्तु साथी रहियो. इन विच में ज़ाहिर आहे हिकिड़ी ॿिनि इशूज़ ते नाराज़गी बि थी ऐं जंहिंमें तव्हां पंहिंजो जॾहिं यू पुट योर फुट डाउन त भुट्टे साहब तव्हांखे महिरबान हो अर्ज़ थो कयां न असांजो रिश्तो त शुरू थियो दोस्तीअ सां पोइ भाई पियो रिश्तो रहियो. पार्टी ठही असां भुट्टे साहब पंहिंजो लीडर तस्लीम कयो हुनजी पार्टी में पार्टी ठाहीसीं पार्टी में रहियासीं आख़िरी दम ताईं वफ़ादार रहियासीं पार्टीअ सां. पार्टी लाइ मूं कहिड़ी कुर्बानी न ॾिनी. मूं प्राइम मिनिस्टरशिप छॾियूं मां दावा कया भली केरु अचे चए त मां कूड़ थो करायां. इहो त जिन बि तव्हांखे ऑफर्स कयूं जनरल जेको ज़ियाउल हक़ साहिब त हाणे कोन्हे न जनरल आरिफ सिंह पंहिंजी किताब में लिखियो चवां थो न मां चवंदो थो अचां त जेकर को बि सम्झे त मां कूड़ थो करायां या बणाई थो कयां त मूंखे 80 में ऐं 85 में प्राइम मिनिस्टर ऑफर न थी अचनि मैदान ते न केतिरा गुज़ारे विया आहिनि. मां बि हलियो वेंदुसि ॿिया बि गुज़ारे वेंदा केरु थो रहे साईं. तंहिं करे इहो हिस्टोरिकल फैक्ट आहे हिस्टोरिकल फैक्ट आहे त तव्हां ॿ दफ़ा पार्टी जे वफ़ादारी जे करे भुट्टे साहब जे वफ़ादारी जे करे प्राइम मिनिस्टर छॾीसीं. ठीकु चवां थो त पोइ एतिरे क़दुरु रहियासीं तालुक रहियो न. अच्छा सी पोइ हाणे अचे थो किसो त बेनज़ीर साहब आहे पाकिस्तान में अचे थी 1986 में ग़ालिबन न तव्हां भुट्टे साहब जी ॻाल्हि छॾे वियो न. भुट्टे साहब जी जेको इहो केरु थो चए त असां इलेक्शन हारायूं 77 वारियूं केरु थो चए असां इलेक्शन कोन हारायूं था असां बिल्कुलु इन अच्छे कच्छे खटियोसीं. पर अमेरिका खे इहो हो त एटम बम न ठहे जो किसिंगर पंहिंजी किताब में लिखियो आहे. आया चयऊं त तूं इहो जेको प्रोग्राम करीं थो दस्तबरदार थी न अब हिननि दस्तबरदार थी न त तुंहिंजो जेको असां हशर कंदासीं दुनिया ॾिसंदी. हा वी विल मेक एन ऑफर एग्जाम्पल आउट ऑफ यू. त चकर उन तरह शुरू थियो न. पोइ या साईं MRD ठही पंहिंजो PNA भुट्टो साहब शायदि इस्लामिक वर्ल्ड खे बि गॾु करण पे घुरियो. उहो सभु फैक्टर हुआ फैक्टर्स हुया वॾो फैक्टर हो पहिरियों. पोइ ॿियो इहो हो डेफिनेटली. ठीकु साईं. उन खां भुट्टे साहब चयो अरबन खे
त ऑयल इज़ योर वेपन, हा उहा बि ॻाल्हि न वणी न। इस्लामिक समिट सॾाइणु समिट ऐं उन चलो में कई अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जंहिंमां इहो न, पर ऐं मूंखे उहो यादि आहे साईं, जंहिं ज़माने में शेख मुजीबुर रहमान कोन पिया शर्त रखी त मूंखे रिकॉग्नाइज़ कयो त पोइ अचां, पोइ रिकॉग्निशन थी ऐं वरी पोइ मुजीबुर रहमान बि आयो इस्लामिक समिट में, समिट पिया आयो। समिट में। पर उन खां पोइ साईं हाणे अचूं था त MRD जी मूवमेंट, छो त भुट्टो साहिबु बि शहीद थी वियो ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी जी प्रैक्टिकली लीडरशिप तव्हां वटि हुई, तंहिंजे करे मूं वटि कान्हे साईं, न प्रैक्टिकली सेक्रेटरी जनरल ॿियो बेगम नुसरत भुट्टो साहिबा हुई, चेयरमैन हुई, असां त कमु पिए कयो, मां सिंध जो प्रेसिडेंट हुउसि, ॿियो छा हुउसि, पर तंहिं हूंदे बि नसीम मुंहिंजो नज़र मूंखे जेका ख़बर जेको मूंखे यादि थो अचे त मुल्क में हुई तंहिं वक़्तु नुसरत भुट्टो साहिबु ऐं एक्टिव काथी हुई, ॿाहिरि कान हुई। न ॿाहिरि हुआ, कुझु घणो वक़्तु ॿाहिरि आहे, वरी विच में आहे, वरी हाउस अरेस्ट में आहे, इहो थींदो रहियो ई न, पर इहो फैक्ट आहे। MRD तारीख़ तव्हांखे तारीख़ ॿुधाए थी त रोए रवां तव्हां कीअं चवां, पर हक़ीक़त आहे त उहो जेको इहो सर हो या ऑनर जेका आहे, मां क्लेम करे सघां थो त जेको मुंहिंजी लेवल हुई पार्टी में, पर इहा मूं हलाई, तंहिंमें कोई शक कोन्हे को। जे उन वक़्त में कराची असां सां साथ ॾिए ऐं पंजाब मां थोरी साथ मिले त ज़ियाउल हक़ त वियो चुको, वञी चुको। माना कराची बि तव्हां सां साथ न ॾिनो ऐं पंजाब बि साथ न ॾिनो, हा बिल्कुलु, पर सिंध पंहिंजो पाण एॾो मल्हायो ॻाल्हि न पुछो, पाण मल्हायो। सी ज़ियाउल हक़ मूं हो ज़रे घटि दादूअ में, दादू इलाही सुमरे साहिब खां पुछो, अलाह हयाती ॾियसि, उहो गॾु हुउसि। पोइ जेको मूं ते भरिसियो आहे हिते हैदराबाद में अची ज़ियाउल हक़, TV हिकिड़ी हुई पाकिस्तान वारी ऐं प्रेस कॉन्फ्रेंस, उहो कढाए रिकॉर्ड, जेको मूं ते भरिसियो आहे हिते, हीउ शख़्स पाण खे सम्झी छा थो, विल रुइन हिम, विल फिनिश हिम, हिज जनरेशन्स विल रिमेंबर। त मुंहुं ॾिनोसीं न साईं, जनाब मां सॉलिटरी कन्फाइनमेंट में रहियो आहियां, अकेलो जेल में, अलाह ॾिसे थो, मूंखे मिलण वारो केरु कोन हो, अलाह ॾिसे थो, बाक़ी उमिरि केतिरी। इहो कहिड़ो पीरियड आहे साईं, इहो कहिड़ो पीरियड आहे? हिन MRD तारीख़ मां जेल में वञा, MRD तारीख़ में, यस। त पहिरियां हिन असां गॾु पंहिंजो जेल में हुआसीं, फ़ैसिलो थियो मुंहिंजे घर मीटिंग MRD जी, उन में मरूम वली ख़ान सभई, वासवर ख़ान सभई हुआ, रसुल्ला ख़ान सभई, कराची जे बंगले में फ़ैसिलो थियो त असांखे एजिटेशन अहिड़ी करणी आहे जो यादगार। ख़ैर मूं राहू साहिब खे चयो, उहो मेंबर हो पंहिंजी पार्टीअ जो, अवामी तहरीक जो अवामी तहरीक जो फाज़िल फाज़िल राहू साहिब, राहू साहिब, मुंहिंजो साईं राहू साहिब लॻायां अॻु, लफ़्ज़ इहे आहे, सिंध खे अॻु लॻायां, सिंधी में ॻाल्हायोसीं पिया वेठा, चईसीं ॿियो छा खपे, मुंहिंजे लॻंदी, भुट्टो साहिब नाले ते लॻंदी, मां केरु थींदो आहियां, पर इंशा ताला इहो असां ऑर्गेनाइज़ करे वेंदासीं। पोइ कयोसीं न, 14 अगस्त ते उहो फ़ैसिलो त असां सभई जेके हिकु ॾींहुं मुक़ररु थियल आहे, 14 अगस्त ते मूंखे कोर्ट अरेस्ट ॾियणी कराचीअ में, 15 अगस्त ते ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान खे, हज़ार ख़ान बिजाणी खे साहिब खे उते, साईं मुंहिंजो डॉक्टर इब्राहिम ख़ान खे शिकारपुर, मां त अहिड़ी क़िस्म जेका बाद विरहायासीं ॾींहं। हाणे 14 अगस्त ते कैदर बाज़ार ते ॾियणी असांखे अरेस्ट, मूंखे ऐं मिराज महमूद ख़ान खे गॾु, एॾो हुजूम हो जो असांखे अरेस्ट कोन करे सघिया। उतां असां वरी कार में निकिरी भॼी वियासीं, वरी अख़बार जो सिंपति हुई, वरी अख़बार में ॾिनो थी सुभाणे रीगल चौक ते असां ॾींदासीं गिरफ़्तारी। एॾी साईं पुलिस वग़ैरह अलाए कीअं अखियुनि खे पढ़ंदा हुजनि, असां टैक्सी में उते पहुता आहियूं, महिरबानी मां ज़िंदा वेठो आहे, प्रोग्राम इहो कोर्ट अरेस्ट जो न, अरेस्ट थियासीं उते, टीयर गैस हली, सभु का ॻाल्हि थी, हिन फेरल रोड हिन चौक ते, रीगल चौक ते अरेस्ट थियासीं। पहिरियां 5-6 ॾींहं असां गॾु हुआसीं, ममताज़ साहिबु गॾु हो, असांखे रखिया हुनी घणो वारे रेस्ट हाउस ते, ममताज़ साहिबु, मां, मिराज मोहम्मद ख़ान, साईं ख़्वाजा ख़ैरुद्दीन, उहे रमीअ जा वोट न अथई पिया आहिनि, स्कोर वेही किनंदासीं, उहे पना पिया आहिनि टाइम में। ख़ैर से पोइ असां अलॻि अलॻि कयूं, ख़्वाजा ख़ैरुद्दीन मूंखे गॾु रखियऊं उते हुन में जेको ममताज़ साहिबनि खे जेको मेन बिल्डिंग आहे अंदरि, ऐं मूंखे ऐं पंहिंजो इहो ख़्वाजा ख़ैरुद्दीन साहिब खे जेको जेल खां अंदरि थिए पियो न, 2 कमरा आहिनि हिते घरां जीअं उते निकिरूं पिया हुन में रेस्ट हाउस वञा त मूं वटि हो रेडियो, उहो हुन पुरण जी कोशिशि, ट्रांसिस्टर, हा ट्रांसिस्टर पुरण जी कोशिशि कयो, मुंहिंजो लठियो मुड़ो ज़ख़्मी कयो, बेहोश थियां, पोइ मूंखां फरींदो, बाक़ी मां रेडियो कोन थो ॾियां, मुंहिंजो कुझु त ॿुधंदासीं BBC वग़ैरह, पाकिस्तान में कुझु कोन ॿुधाईं, BBC ॿुधंदासीं, कहिड़ो ज़ोरी मां रेडियो पाण सां खणी
23 मार्च ते जीअं थींदा न ख़ुशीअ में पाकिस्तान ॾे रिलीज़ कंदा आहिनि हुकूमतूं क़ैदियुनि खे, ख़्वाजा ख़ैदियुनि साहिब खे रिलीज़ कयूं। जनरल रिलीज़ कंदा आहिनि। हा 23 अगस्त ते ख़्वाजा साहिब वियो हुयो। साईं 23 अगस्त खां वठी 14 नवंबर अक्टूबर ताईं मां अकेलो रहियो आहियां जेल में, अकेलो। 2 कमरा, ख़्वाजा साहिब वारो ॿियो मुंहिंजो, बाथरूम हिकिड़ो हूंदो हो। ख़ैर मां अकेलो, रोटी न हूंदी। ख़्वाजा साहिब तहजुद हुयो, परहेज़गार निमाज़ी, तहजुद पढ़ंदो हो, वरी फजर निमाज़। ख़ैर बहरहाल वरी सुम्ही पवंदो हो। नाश्तो ख़्वाजा साहिब जे घरां ईंदो हो ऐं ॿी मानी मुंहिंजे घरां ईंदी। मंझंदि राति जी मानी तव्हांजे घरां ईंदी। सो इहा रोटी न हूंदी, पोइ उथासीं नाश्तो गॾिजी कंदा हुआसीं। अख़बार वग़ैरह अख़बारूं ईंदियूं, 2 शयूं अलॻि कयूं, मानी ऐं अख़बारूं। मुंहिंजी फैमिली खे मिलणु कोन ॾिनऊं साईं, रिकॉर्ड पियो आहे जेल जो। ॾिसो मूंखे हिकिड़े ॾींहुं मूंखे फैमिली मिलणु आई आहे, हिकिड़े ॾींहुं बि। ख़ैर साईं रोटी न हूंदी, नाश्ते खां पोइ अख़बारुनि ते तबसरो थियो, हे थियो हो थियो, वरी भई रमी खेॾीसीं या तबसरा कयासीं, मतिलबु इहो टाइम गुज़ारणो। वरी साईं 12 बजे न 1 बजे मानी ईंदी, मानी खाई पोइ थोरो आरामु कबो हो, वरी निमाज़ उथी पढ़े, वरी साईं इन ताईं पोइ वरी किताब विताब पढ़िबो पंहिंजो। वरी शाम जो हूंदो हो चांहि जे टाइम ते वरी गॾु हूंदा हुआसीं, बेइज़ती हूंदो हो, चांहि ठाहे ॾींदो हो हुते। मुंहिंजे करे हर 10 ॾींहं गार्ड चेंज थींदो हो, त मथां असांजो राब्तो थिए गार्ड सां, मथां मूंखे का सहूलियत मिले हर 10 ॾींहं। ख़ैर साईं ख़्वाजा साहिब त वियो हलियो, उहो जेको पढ़ंदा हुआसीं करे इहो मां छॾे ॾिनो। मां चयो बेटा मां इहो पढ़ां बि ज़ोरीअ थो हाणे। त मार्च जे 23 खां वठी वेंदे 14 अक्टूबर 1984 इहो साईं थियो न 83 में तहरीक शुरू कईसीं, अकेलो तन तनहा। हिकिड़ो अलाए कीअं घिड़ी आयो अख़बार, उहो अख़बार जी ॻाल्हि अथव। हिन न जॾहिं इहा ॻाल्हि निकिती मां सॉलिटरी कन्फाइनमेंट आहे, अकेलो आहियां जेल में, त अख़बार में गवर्नमेंट ॾिनो रिलीज़, प्रेस रिलीज़, त ग़लति ॻाल्हि आहे, कूड़ी ॻाल्हि आहे, जो तोसां अकेलो कोन्हे। अलाए को बि किथां कीअं को अख़बार जो को एडिटर पंहिंजो नुमाइंदो वीचारो आयो, ॾिठईं अची पोइ अख़बार में कालम लिखियो अथईं, जतोई साहिबु अकेलो, टांटा चमचा असां ॾिठा, प्लेटूं 2-4 ॾिठियूंसीं, जूतनि जा 2 जोड़ा ॾिठासीं, इहा ई कंपनी जतोई साहिब जी हुई। नाज़रीन हिकिड़ो वक़्फ़े खां पोइ वरी पाण वेलकम बैक नाज़रीन। असां ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयूं था जतोई साहिब सां। जतोई साहिब इहो सॼो तव्हां स्ट्रगल ऐं जेका बि ॻाल्हि ॿुधाई उन खां पोइ अचे थो वरी इशू त तव्हां पीपुल्स पार्टी खे एतिरो पोयां का सरकरदा लीडर हुयो, भुट्टे साहिब जा दोस्त हुयो, साथी हुयो ऐं तव्हांजो एतिरियूं कुर्बानी बि हुयूं। उन खां पोइ वरी बेनज़ीर साहिब आई जॾहिं ॿाहिरें मुल्क मां ऐं लाहौर में आई, त उन खां पोइ लॻे तव्हांजो साथ थोरो, तव्हांजी दूरियूं पइजी वियूं, सियासी दूरियूं। दुरुस्त आहे, मां चवां त एॾियूं मूं कुर्बानियूं कयूं। ऐं जॾहिं मूंखे पहिरियों दफ़ो प्राइम मिनिस्टरशिप ऑफर करे 80 में ज़ियाउल हक़, अख़बारुनि जी ॻाल्हि आहे, मां ख़ुदि चवां, मां बेनज़ीर साहिबु आहे ऐं नुसरत साहिबा वटि लाड़काणे वियो आहियां, ॿुधायो त मूंखे ऑफर मिली आहे, मां पहिरियों तव्हां वटि आयो आहियां। ठीकु आहे साईं, उन्हनि खां मूं ॻाल्हि कान लिकाई। ख़ैर उहो टाइम लॻी वेंदो, उते डिस्कशन थियो। उन में शायदि बेनज़ीर साहिबु चयो त वेरी गुड वाजिब एग्ज़ैक्ट, तव्हांखे इहो ख़बर आहे। ऐं ईमानदारी ॻाल्हि आहे, मां हिन उमिरि में मां इहो चयो, बेनज़ीर साहिबु जॾहिं सही ॻाल्हि थी, बेनज़ीर साहिबु मूंखे चयो त अंकिल नथिंग लाइक इट, यू एक्सेप्ट द प्राइम मिनिस्टर, अंकिल नथिंग, यू टेक इट, आई रिपीट द वर्ड्स इनवर्टेड कॉमा। मोहतरमा नुसरत साहिबा चयो त न, यू कीप आउट ऑफ इट। ऐं मूंखे चई मिस्टर जतोई, इफ यू थिंक यू आर मिस्टर भुट्टोज़ फ्रेंड एंड यू क्लेम दैट यू आर हिज ब्रदर, you claim that you are in his party, you claim that he was your leader, you can't accept it. जेकॾहिं तव्हां भुट्टे साहिब जा दोस्त आहियो ऐं पीपुल्स पार्टी जा वफ़ादार आहियो त तव्हां क़बूल न कयो। मूं चयोमांसि बेगम साहिबा, योर डिज़ायर इज़ माय कमांड, मां पंहिंजा लफ़्ज़ कोट थो कयां, आई विल नॉट, तव्हांजी ख़्वाहिश मुंहिंजे हुकुम जे बराबरि आहे। मूं कोन वरिती न साईं, प्राइम मिनिस्टर वधीक या मां सऊदी अरब लाइ उमिरि लाइ भॼी हलियो। सही, जॾहिं ॾिठुमि त मुंहिंजी पार्टी राज़ी न आहे, मूंखे 2 लीडरनि चयो त तूं एक्सेप्ट कर जेके असां सां गॾु हुआ हिन में MRD में।
जे तूं थींदो तुम एतमादा तव्हां एक्सेप्ट कयो पर न मोहतरम पार्टी कमांड जो पार्टी कमांड साहब जे हुकुम जे करे मां कान क़बूल कई ऐं ॿियो मां हिकदमि हलियो वियुसि उमिरि ते उते मूंखे बि ॻोल्हियऊं वरी असांजो इख़्तिलाफ़ मोहतरमा शहीद बेनज़ीर साहिब सां लंडन में थियो ॼण पार्टी रीऑर्गनाइज़ पिया कनि त उते लिस्टूं पंजाब वारा बि खणी आया फ्रंट वारा बि त हाणे जिन माण्हुनि क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि MRD में इहो उन्हनि खे आणियो इन्हनि में उहिदनि ते जिन मदद न कई जेके चुप थी विया या जेके भॼी विया उन्हनि खे त किन थोरनि ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ थियो कोन खणनि ते पर किन अहिड़े अहम उहिदनि ते इख़्तिलाफ़ थियो जो मूं मोहतरम बेनज़ीर साहिब खे अर्ज़ु कयो त न साहिबु इहो मुश्किल आहे मूं डील कयो आहे माण्हुनि सां मूंखे ख़बर आहे त कहिड़नि माण्हुनि केतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खे असां इग्नोर कंदासीं त मां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि उन वक़्तु त मां हुननि सां डील पे कयो न ख़ैर उते असांजो इख़्तिलाफ़ थियो मां सूबे जो सदर ई हुउसि मां को सेक्रेटरी जनरल त कोन हुउसि पर मूं उते सदारत तां इस्तीफ़ा उते लंडन में प्रेस कॉन्फ्रेंस करे ॾिनी त मां सदारत पीपल्स पार्टी जी सिंध जी सदारत मां छॾियां थो ऐं सेंट्रल कमेटीअ तां लंडन में प्रेस कॉन्फ्रेंस उते इस्तीफ़ा ॾिनमि पोइ जॾहिं कराची आयासीं त जॾहिं वरी 10-12 ॾींहंनि खां पोइ हिते आई लाहौर मोहतरमा साहिबा ऐं पोइ मां लाहौर कोन वियुसि मां पार्टी जो हुउसि सभु खे चयो हल पोइ चयो मां कोन हलंदुसि पोइ मां उन ॾींहुं उहो उते लैंड कयईं मां पार्टीअ तां मेंबरशिप तां उन ॾींहुं इस्तीफ़ा ॾिनी पर तंहिं हूंदे बि तहलकात वाकई तलखियूं रहियूं इलेक्शन लड़ियासीं पर तंहिं हूंदे बि शहीद जे प्यार खे मां नथो विसारे सघां शहीद मोहतरमा तव्हां वटि ईंदी रहंदी हुई हुनजी महिरबानी ईंदी रही मिलंदा रहियासीं खाधा मानियूं गॾु खाधियूंसीं ऐं हमेशह मूंखे अंकल करे एड्रेस कंदी ज़ाहिरा खां पोइ वरी 88 में अहिड़ो मौक़ो आयो जो 4 सिविलियन गवर्नमेंट्स आयूं 99 ताईं जंहिंमें 2 दफ़ा बेनज़ीर साहिबा प्राइम मिनिस्टर थी 2 दफ़ा नवाज़ शरीफ़ साहिबु प्राइम मिनिस्टर थियो तव्हां सम्झो था त इन्हनि जी कारकर्दगी छा कोई क़ाबिले तारीफ़ न हुई जंहिंजे करे वरी मुशर्रफ जो अचणु थियो इत्मिनान बख़्श ॻाल्हियूं कोन हुयूं नवाज़ शरीफ़ साहिब जो ज़मानो हुजे या बेनज़ीर साहिब जो ज़माननि जे कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं उन्हनि ते माण्हुनि जे आॾो पर इहो जो चयो वञे उन्हनि जे करे न कतई न हे त मुशर्रफ साहिब खे टेक ओवर करिणो हो अच्छा हा हुनजे ज़हन में हो टेक ओवर करिणो ॿियो बल कहिड़ो सबबु हुकूमत हली पई वाकई हली पई ऐं को जवाज़ कोन हो जीअं टिनी दफ़े में जवाज़ कोन हो न मां चयो खणंदो वञे जवाबु कोन हो इलेक्शन अनाउंस थियूं मुल्क में ख़ैर ख़ैरियत न महांगाई न शोर न जलसो न जुलूस MRD जी 77 में का जस्टिफिकेशन कान आई असांजी पार्टी खटी आई ऐं पैक्ट सही थियो पैक्ट सही थी चुको ठीकु आहे सही जंहिंजे करे पॾो PN वारनि सां पैक्ट सही थियो सही थी चुको ऐं उन राति असां अनाउंस कयो आहे भुटे साहिब असां 4 ॼणा फ़क़ति हुआसीं उन राति आख़िरी राति भुटे साहिब सां जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे तारीख़ी उन में जनाब भुटो साहिबु माण्हू हफ़ीज़ पीज़ार साहिबु जनाब ममता साहिब मां फ़क़ति 4 ॼणा आहियूं राति जो जंहिं प्रेस अनाउंस कई त असां फ़ैसिलो कयो आहे ऐं असां इलेक्शनूं था करायूं री-इलेक्शन त वरी त कहिड़ो जवाज़ हो वरी त उते उन वक़्त में जवाज़ कोन हो 99 में जवाज़ कोन 99 में जवाज़ कोन हो हाणे सी तव्हां छा था सम्झो त मौजूदा जेका टर्मोइल आहे अफ़गानिस्तान जी वार आहे एॾां अमेरिकन्स जा हमला आहिनि सवा ताईं नादन एरियाज़ में मौजूदा हालतुनि में छा था ॾिसो त पाकिस्तान ॾाढो नाज़ुक दौर आहे पाकिस्तान तमामु हिकिड़े नाज़ुक मुश्किल डेलिकेट डिफिकल्ट पीरियड मां पियो थो गुज़रे तव्हांजे ख़्याल में अफ़सोस इहो आहे जो हक़ीक़त आहे असां हींअर 5 माण्हुनि जो कुझु सबबु आहे ॿी ॻाल्हि पर असां 5 माण्हुनि सां टकराव में आहियूं न 5 माण्हुनि सां पैदा असां हींअर विढ़ूं न सबबु उहो वरी लंबी स्टोरी आहे कहिड़ा आहिनि केसि तरह ताईं ठीकु आहे कंहिं हद ताईं जाइज़ आहे कंहिं हद नाजाइज़ आहे उहा पोइ वरी असबाब में वञिणो पवंदो पर बहरहाल सम एंड सबस्टेंस इहो आहे त असां 5 माण्हुनि सां पैदा विढ़ूं पोइ छा बि सबबु आहे वरी हींअर नओं बॉम्बे वारो शो थियो आहे महांगाई मुल्क में तमामु घणी अञा ताईं महांगाई ते कंट्रोल कोन थियो आहे बेरोज़गारी अञा ताईं त को ख़तरख़ा उन्हनि जो जवाबु कोन निकितो आहे त कई मसाइल आहिनि
की मुल्क मसाइलन में ॿुॾो पियो आहे। अलाह मुल्क खे बचाए। तव्हां दुआ कंदो बुज़ुर्ग जे हैसियत सां त अलाह कने मुल्क खे। हक़ीक़त आहे साईं, असांजो बचा असांजो पाकिस्तान में। सिंध जो बचा पाकिस्तान में, तव्हांजे चवण जो मतिलबु इहो। जतोई साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही ॻाल्हियूं ॼाणणु तमामु ज़रूरी आहिनि त तारीख़ जे मुख़्तलिफ़ मामलनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जा छा राय आहिनि ऐं छा उन्हनि जी पंहिंजी तजुर्बा आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु इहो ॿुधाइण जे लाइ त जीअं अॻिते लाइ पाण अहिड़ो क़दम खणूं जीअं असांजो मुल्क, असांजी धरती तरक़ी करे। तव्हांजी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।